अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, सिंध जे वॾनि क़बीलनि मां हिकु क़बीले महार क़बीले जी सरदारी पॻ जो मामिलो। सरदार अली गौहर ख़ान महार खे पॻ ॿधाइणु। उन खां अलावा हिन वीडियो में सिंध में सरदारी निज़ाम ते ॻाल्हाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महार क़बीलो सिंध जे वॾनि क़बीलनि मां हिकु आहे। तक़रीबन 86 पाड़ा हिन क़बीले जा आहिनि। महार क़बीले जी सरदारी पॻ सरदार मोहम्मद बख्श ख़ान महार ते हुई, जेका हिन खे नंढपण खां ई मिली वई। सरदारी रस्म व रवाज मुताबिक़ हिन निज़ाम में जहिड़ी तरह सरदार जा पंहिंजा क़ाइदा ऐं क़ानून हूंदा आहिनि, तहिड़ी तरह राज ऐं बिरादरी जा बि पंहिंजा क़ाइदा ऐं क़ानून हूंदा आहिनि, जेके सरदार खे लाज़मी फॉलो करणा पवंदा आहिनि। जंहिंमें क़बीले जी इज़त ऐं साख जो बि क़ानून अची वञे थो, जंहिंमें बिरादरी जी इज़त जो ख़्यालु कयो वेंदो आहे। महार क़बीले जे माण्हुनि मुताबिक़ उन्हनि क़ानूननि में सरदार मोहम्मद बख्श ख़ान महार नाकाम थी चुको आहे। हिन जा सियासी ऐं समाजी फ़ैसिला असांजी इज़त ऐं साख ते असर अंदाज़ थिया आहिनि, जंहिं सबबि महार क़बीले जे माण्हुनि सरदार अली गौहर ख़ान महार खे सरदारी पॻ ॿधाइण जो ऐलान कयो, जेको 6 सितंबर राति जो 1 बजे दस्तारबंदी जी तक़रीब सां मुकमल कयो वियो। सरदार अली गौहर ख़ान महार क़बीले जो न्यू चीफ सरदार हुजण जो ऐलान कयो। दोस्तो, सरदारी निज़ाम सिंध में अॼु खां न आहे, पर इहो कल्चर बे सालनि खां हलंदो पियो अचे। हिन निज़ाम में अमूमन क़बीले जे सरदार जो पुटु ई पॻ जो वारिस थींदो आहे, पर हिन निज़ाम में बि कुझु तब्दीलियूं ईंदियूं पियूं वञनि। हाणे पॻ उनखे ॾिनी वेंदी आहे जंहिंखे राज ऐं बिरादरी तस्लीम करे। हीअ बि हक़ीक़त आहे, बग़ैर राज ऐं बिरादरी पॻ फ़क़ति हिकु कपिड़ो आहे, उन खां अलावा कुझु बि न। महार सरदारनि जो बि असुलु इम्तिहान 2023 जी इलेक्शन में थींदो त राज ऐं बिरादरी कंहिं सां गॾु आहे। सरदारी ऐं वॾिरके निज़ाम ते बि सिंध में माण्हू ॿिनि हिसनि में विरहायल आहिनि। कुझु सरदारी निज़ाम खे रद्द कनि था ऐं कुझु हिमायत कनि था। सरदारी निज़ाम खे ॾिसिजे त इन जा जिते नुक़सान आहिनि उते फ़ाइदा बि आहिनि। नुक़सान हीअ आहिनि त कुझु ज़ालिम वॾेरा बि पैदा थियनि था, जंहिंजे मंशूर में ज़ुल्म ऐं ॾाढ मुड़सी शामिलु हूंदी आहे। हिन निज़ाम में सिंध असेंबली में को आम शख़्स नथो अची सघे, जंहिं सबबि सिंध जी तरक़ी ते बि सवालिया निशान आहे। हिन निज़ाम में कुझु फ़ाइदा बि आहिनि, जिते कुझु वॾेरा ज़ालिम आहिनि त कुझु इंसाफ़ पसंदि बि आहिनि, जंहिं करे माण्हुनि खे सस्तो ऐं जल्दी इंसाफ़ मिली वञे थो। फ़र्ज़ु करियो 2 माण्हू पाणी जे वारे तां या ज़मीन जे बने तां विढ़ी था पवनि, आख़िर हू फ़ैसिले लाइ सरदार वटि अचनि था। इंसाफ़ पसंदि सरदार ॿिन्ही धुरियुनि खे हिकु ई ॾींहुं खीर खंड करे छॾे थो। जेकॾहिं साॻा माण्हू कोर्टनि में वञनि हा, तव्हांखे ख़बर आहे अदालतनि में फ़ैसिला केतिरो जल्दी थींदा आहिनि, या इंसाफ़ बि मिलंदो आहे या न। एतिरे में धुरियुनि जा वकीलनि ते ऐं कोर्टनि जे चकरनि में ॿीणा पैसा लॻी वञनि हा। खून ख़राबे ऐं क़बीलाई झेड़े जो बि ख़तरो वधी थो वञे। उनखां अलावा ॿिया खोड़ समाजी फ़ैसिला सरदारनि वटि अचनि था, जंहिंमें कारोकारी बि हिकु अहम मसइलो आहे। जेकॾहिं सरदारी निज़ाम न हुजे हा, सवें बेगुनाह नियाणियूं सिंध में क़त्ल थी वञनि हा, पर सरदार उन्हनि खे पनाह ॾियनि था ऐं पंहिंजी हिफ़ाज़त में रखनि था। हिन वीडियो में ही ॻाल्हियूं असांजो ज़ाती ख़्यालु आहे। असां ग़लति बि थी सघूं था। कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो। वीडियो खे लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।